ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 19/7/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿारे तव्हांखे डबल सिताज राजा ठहिणो आहे त ख़ूब सर्विस करो, प्रजा ठाहियो। संगम ते तव्हांखे सर्विस ई करणी आहे, इन में ई कल्याण। प्रश्न आहे, पुराणी दुनिया जे विनाश खां पहिरियों हर हिक खे कहिड़ो श्रृंगार करिणो आहे? उत्तर आहे, तव्हां ॿार योग बल सां पंहिंजो श्रृंगार करो। हिन योग बल सां ई सॼो विश्व पावन थी वेंदो। तव्हांखे हाणे वानप्रस्थ में वञिणो आहे, अर्थात वाणी खां परे। हिन लाइ हिन शरीर जो श्रृंगार करण जी ज़रूरत न आहे। ये त वर्थ नॉट अ पेनी आहे। हिन सां ममत्व कढी ॾियो। विनाश खां पहिरियों बाप समान रहम दिल ठही पंहिंजो ॿियनि जो श्रृंगार करो। विनाश खां पहिरियों बाप समान रहम दिल ठही करे पंहिंजो ॿियनि जो श्रृंगार करो। अंधनि जी लाठी ठहो। त सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे संकल्प करो, बाबा मां तव्हांखे यादि थी करां जंहिंसां मुंहिंजी आत्मा बि सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम। इहा महिमा असांजी आत्मा जी श्रृंगार आहे ऐं सभिनि जी बि हिन रीति श्रृंगार थींदो थो वञे। ओम शांति। त इहो अभ्यास कजो। ओम शांति। हाणे इहे त ॿार सुठी रीति सम्झी विया आहिनि कि बाप ईंदा आहिनि पावन ठाहिण जो रास्तो ॿुधाइण। उन्हनि खे सॾु कबो आहे हिन हिकु ॻाल्हि जे लाइ ई अची करे असांखे पतितनि खे पावन ठाहियो। श्री पावन दुनिया पास्ट थी वई, हाणे पतित दुनिया आहे। पावन दुनिया कॾहिं पास्ट थी, केतिरो समय थियो, इहे कंहिंखे पतो न आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप वरी खां हिन तन में आया आहिनि, तव्हां ई सॾु कयो आहे बाबा अची करे असां पतितनि खे रास्तो ॿुधायो पावन कीअं ठहूं। इहे त ॼाणंदा आहियो असां पावन दुनिया में हुयासीं, हाणे पतित दुनिया में आहियूं। हाणे ये दुनिया वरी बदिले थी। नई दुनिया जी आयु केतिरी पुराणी, नई दुनिया जी आयु केतिरी, पुराणी दुनिया जी आयु केतिरी, ये कोई बि ॼाणंदो न आहे। पक्को मकान ठाहियो त चईंदा आहिनि हिननि जी आयु एतिरो वर्ष आहे। कचो मकान ठाहींदव त चईंदव हिन जी आयु एतिरो वर्ष आहे। सम्झी सघंदा आहियो ये केतिरो वर्ष ताईं हलंदो। मनुष्य खे इहो पतो ई न आहे इहा जो सॼी दुनिया आहे हुन जी आयु केतिरी आहे। त दुनिया वारा मकान जी बि आयु ॿुधाईंदी आहे, लेकिन मनुष्य खे हिन सॼी सृष्टि जी आयु न पती आहे। आख़िर बि त सृष्टि त कॾहिं ख़तमु थींदी, पूरी न थींदी, प्रलय न थींदो। आख़िर त कोई जॻह खे साफ़ सफ़ाई त करणी हूंदी आहे न। त आख़िर बि हिन दुनिया जी साफ़ सफ़ाई त थींदी त ज़रूरु बाप अची करे बाबा खे अची करे ॿुधाइणो पए। बाप चईंदा आहिनि ॿार हीअ पुराणी दुनिया पतित दुनिया आहे, पूरी पतित दुनिया पूरी थियणी आहे। ये पुराणी पतित दुनिया पूरी ही थियणी आहे, मतिलबु पूरो ई कोई चीज़ खे हिकदमि थींदो आहे न, टुटी पई आहे त बि रिपेयर कराए जुगाड़ कराए करे जॾहिं हिकदमि पूरो ई ख़तमु नथो थी वञे तेसि ताईं हुनखे यूज़ कंदा ई रहंदा आहिनि। त बाबा चवनि था इहा पुराणी पतित दुनिया जेसि ताईं पूरी पतित नथी थिए, पूरी ख़राबु नथी थिए, तेसि ताईं बाबा हिन खे नयो न ठाहींदा। नई दुनिया स्थापना थिए थी न ॿार, इहा पुराणी पतित दुनिया पूरी थियणी आहे। बाप अची करे असांखे ईअं ॿुधाइनि था पोइ नई पावन दुनिया स्थापना थींदी। नई दुनिया में ॾाढा थोरा माण्हू हूंदा। नई दुनिया आहे सत्युग, जंहिंखे सुखधाम चइबो आहे। इहे दुखधाम आहे, हिन जो अंत ज़रूरु अचिणो आहे। पोइ सुखधाम जी हिस्ट्री रिपीट थियणी आहे। सभिनि खे सम्झाइणो आहे। बाप डायरेक्शन ॾींदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो ऐं पोइ ॿियनि खे बि रास्तो ॿुधायो। लौकिक बाप खे त सभु ॼाणंदा आहिनि, पारलौकिक खे त कोई ॼाणंदो ई न आहे।
त हाणे पंहिंजे खे बि आत्मा सम्झो, ख़ुदि जो ॼाणियो आहे बाप जे बारे में, उन रीति यादि करो, ॿियनि खे बि सेखारियो। लौकिक बाप खे त सभई ॼाणंदा आहिनि, पारलौकिक बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। चई ॾींदा आहिनि सर्वव्यापी आहे, कचमच अवतार आहे या 84 लख योनियां वठी ईंदा आहिनि। दुनिया में कोई बि बाप खे न ॼाणंदो आहे। बाप खे त ॼाणे तॾहिं सम्झे, बाप खे ॼाणे तॾहिं सम्झे। अगरि पथर टिकर में आहे त वरसे जी ॻाल्हि ई न ठहंदी आहे। देवताउनि जी पूजा कंदा आहिनि, परंतु कोई जो ऑक्यूपेशन ॼाणंदा ई न आहिनि, बिल्कुलु ई इन ॻाल्हियुनि सां अंजान थी विया आहिनि। त पहिरियों मूल ॻाल्हि सम्झाइणी चित्रनि ते आहे। सिर्फ़ु चित्रनि सां कोई सम्झी न सघे। मनुष्य वीचारा न बाप खे न रचना खे ॼाणंदा आहिनि कि शुरू खां वठी करे रचना कीअं रची। मनुष्य वीचारा न बाप खे ॼाणंदा आहिनि न रचना खे ॼाणंदा आहिनि कि शुरू खां वठी करे ये रचना कीअं रची। देवताउनि जो राज्य कॾहिं हुयो, जंहिंजी पूजा कंदा आहियूं, कुझु बि पतो न आहे। सम्झंदा आहिनि लाखों वर्ष सूर्यवंशी राजधानी हली, पोइ चंद्रवंशी लाखों वर्ष हली। हिनखे चइबो आहे अज्ञान। हाणे तव्हां ॿारनि खे बाप सम्झायो आहे, तव्हां पोइ रिपीट कंदा आहियो, बाप बि रिपीट कंदा आहिनि। इहे सम्झायो, पैगाम ॾियो, न त राजधानी कीअं स्थापना थींदी। हिते वेठे सां न थींदी। हा, घर में वेहण वारा बि खपनि, मतिलबु मधुबन घर, सेंटर घर में वेहण वारा बि त खपनि न। बाक़ी ॿियनि खे सर्विस जे लाइ ॿाहिरि बि वञिणो आहे। घर गृहस्थी में रहण वारा माण्हू बि ॿाहिरि रहंदा आहिनि, त उन्हनि द्वारा बि त सर्विस थींदी आहे न। त बाबा चवंदा आहिनि कि हा, हिते वेहण सां कुझु न थींदो, लेकिन घर में वेहण वारा बि खपनि न। इन करे बाबा ॾिसो मधुबन निवासियुनि जी केॾी ख़ातिरी कंदा आहिनि, न त हुते सेवा केरु करे। उहे बि ड्रामा अनुसार वेठा आहिनि। यज्ञ जी संभाल करण वारा बि खपनि न, यज्ञ जी संभाल करण वारा बि खपनि। बाप वटि केतिरा ॿार ईंदा आहिनि मिलण लाइ, श्री शिव बाबा खां ई वरसो वठिणो आहे। लौकिक बाप वटि ॿार आयो त सम्झंदा आहिनि असांखे बाप सां वरसो वठिणो आहे। बच्ची जो थी उहा त थी वई हाफ पार्टनर ठहींदी आहे। सतयुग में कॾहिं मिल्कियत आदि ते झगड़ो न थींदो आहे। हिते झगड़ो थींदो आहे काम विकार ते। हुते त इहो भूत हूंदो ई न आहे, त दुख जो नाम निशान ई न आहे। सभु नष्ट मोह हूंदा आहिनि। इहे त सम्झंदा आहिनि स्वर्ग हुयो जो पास्ट थी वियो न। चित्र बि आहिनि, परंतु इहे ख़्यालात तव्हां ॿारनि खे हाणे ईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो इहे चकर हर 5000 वर्ष पोइ रिपीट थींदो आहे। शास्त्रनि में कोई इहो न लिखियलु आहे कि सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी 2500 वर्ष हले। अख़बारनि में पियो हुयो कि अख़बार में आयो हुयो कि वडोदरा जो राजभवन में रामायण ॿुधनि था। कुझु बि आफ़तियूं ईंदियूं आहिनि त मनुष्य भक्ति में लॻी वेंदा आहिनि, भॻवान खे राज़ी कंदा आहिनि। अहिड़ो कोई भॻवान राज़ी थींदो न आहे। इहे त सभु ड्रामा में नूंद आहे। अगरि ॻाल्हि ठीक बि थी वई त बि ड्रामा। ॾिसो बाबा केतिरो निरंकारी आहे। भक्ति सां कॾहिं भॻवान राज़ी न थींदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो अधु कलाक भक्ति हलंदी आहे, ख़ुदि ई दुख उठाईंदा रहंदा आहिनि। भक्ति कंदे कंदे सभु पैसा खलास करे ॾींदा आहिनि। किथे माण्हुनि जी भक्ति में केॾी भावना आहे, ऐं किथे बाबा जेके भक्ति में यादि था करनि, उहो भक्ति खे कहिड़ा कहिड़ा शब्द चईंदा आहिनि। दलदल, अज्ञान, दुख। ऐं किथे माण्हू भगत केॾो, जॾहिं कंहिं भगत खे सम्झ में अचे कि भॻवानु हीअं थो चए, जंहिंजे लाइ असां भक्ति था करूं उहो ईअं थो चए कि छा भक्ति में फसियलु आहियो, छा दलदल में फसियलु आहियो, छा अज्ञानता में। सची में न, हीअं जीअं माण्हू सुम्ही पिया आहिनि, उहे ई आरती था करनि, उहे ई भोग था लॻाइनि, लेकिन एतिरो नथा सम्झनि हीअ पत्थर जी मूर्ति छा खाईंदी, छा सुम्हंदी उथंदी खाईंदी। गुॾे गुड़ियनि जो खेल भक्ति अर्थात। बाबा छा चईंदा आहिनि, माण्हू छा चईंदा आहिनि।
जंहिंजी बुद्धि जो तालो खुली वञे उन जा त जी कपाट ई खुली वञे। अरे असां छा था करूं? भक्ति सां कॾहिं भॻवानु राज़ी न थींदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो अॼुकल्ह भक्ति हलंदी आहे, ख़ुदि ई दुख उठाईंदा रहंदा आहिनि। भक्ति कंदे कंदे सभु पैसा ख़लास करे ॾींदा आहिनि। इहे ॻाल्हियूं त कोई विरलो ई सम्झो जो ॿारु सर्विस ते हूंदो, उहो समाचार बि ॾींदो, सम्झाइबो आहे इहे ईश्वरीय परिवार आहे। ईश्वर जो परिवार आहे। ईश्वर त दाता आहे, उहो वठण वारो न आहे। उनखे त कोई ॾींदा ई न आहिनि, ॿियो ई सभु बर्बादु करे ॾींदा आहिनि। ईश्वर खे त कोई ॾींदा ई न आहिनि, उन्हनि खे त सभु बर्बादु करे छॾींदा आहिनि, ॿियो ई सभु बर्बादु करे छॾींदा आहिनि। पैसा ॾींदा आहिनि, भॻवानु थोरी पैसा रखंदो, हुन वटि त शरीर ई न आहे, त सभु माण्हुनि खणी वठंदा आहिनि। बाप त ॿारनि सां पुछंदा आहिनि तव्हांखे केतिरो अथाह पैसो ॾिनो हुयो, तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहियो हुयो, पोइ उहे सभु काॾे विया? एतिरा कंगाल कीअं ठहिया? हाणे मां आयो आहियां, तव्हां केतिरा पद्मा पदम भाग्यवान ठही विया आहियो न। मनुष्य त हिन ॻाल्हियुनि खे कोई बि ॼाणंदो ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे हिन पुराणी दुनिया में हिते रहणो ई न आहे। बाबा चवनि था कि हाणे मां वरी खां आयो आहियां, तव्हां केतिरा पद्मा पदम भाग्यवान थी विया आहियो न। तव्हांखे मां स्वर्ग जो मालिक ठाहियो हुयो, पोइ उहो सभु काॾे वियो? एतिरा कंगाल कीअं ठहियो? हाणे मां आयो आहियां, उहा तव्हां केतिरा पद्मा पदम भाग्यवान ठहो था न। मनुष्य त हिन ॻाल्हियुनि खे कोई ॼाणंदो ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे हिन पुराणी दुनिया में हिते रहणो ई न आहे। बाबा हाणे चवनि था त इहे ख़लास थी वञणी आहे न। मनुष्य वटि जो ढेर पैसा आहिनि उहे कंहिंजे हथ अचण वारा ई न आहिनि। कागज़ जा नोट छा हथ में ईंदा? विनाश थींदो त सभु ख़लास थी वेंदा। केतिरा माइल्स वॾा वॾा मकान आदि ठाहींदा आहिनि, ढेर जी ढेर मिल्कियत आहे, सभु ख़तमु थी वेंदी। छोजी तव्हां ॼाणंदा आहियो जॾहिं असांजो राज्य हुयो त ॿियो कोई हुयो ई न, हुते अथाह धन हूंदो। तव्हां अॻियां हली ॾिसंदव छा छा थींदो रहंदो। उन्हनि वटि केतिरो सोनो, केतिरो चांदी, नोट आदि आहिनि, उहो सभु बजट निकिरंदो। अनाउंस कंदा एतिरो बजट आहे त एतिरो ख़र्चो। बारूद ते केतिरो ख़र्चो थींदो न। गवर्नमेंट वटि हाणे केतिरो सोनो, केतिरो चांदी, केतिरो पैसो कंहिंमें थो लॻे, केतिरो पैसो कंहिंमें थो लॻे, पूरे देश जी ॻाल्हि आहे न। बारूद आदि ते केतिरो ख़र्चो थींदो। माण्हू त चईंदा इहे बारूद आदि छो था ठाहियो। बाबा बि चईंदा कि असां नॉलेजफुल, ऐं वैसे जनरल जो पब्लिक आहे उहो बि चईंदी ईअं छो था ठाहियो, ईअं छो था करो, मंदर छो था ठाहियो, ईअं ख़र्चो छो था करो। पर ॾिसो बारूद आदि बि दुनिया वारनि खे ईअं न सोच सां ठाहींदी आहे गवर्नमेंट कि कल्ह जो कंहिं अटैक कयो त असां वटि एतिरो बारूद त हुजे कि असां बि उन्हनि ते अटैक करूं, त उन्हनि ते बि ख़र्चो उन्हनि खे ॾियणो पवंदो आहे गवर्नमेंट जे हिसाब सां। मंदर आदि बि ठाहींदा, माण्हू सॼो ॾींहुं घर में वेठा आहिनि, लड़ाई झगड़ो करनि था, थोरो समय मंदर में वेंदा, उतां जो वैसे त कोई मन सां भॻवान खे यादि करे न, लेकिन मंदर में हिकु जॻह त ठाहे रखी अथनि जिते भॻवान खे बि यादि कंदा आहिनि, उहो कंदा आहिनि। त गवर्नमेंट हिन हिसाब सां ठाहींदी आहे न। गवर्नमेंट सोचदी हा असां पब्लिक खे कुझु ठाहे ॾियूं, ईअं करो, लेकिन हर हिक जो दिमाग़ अलॻि अलॻि आहे। कोई चईंदो हिन में ख़र्चु करो, कोई चईंदो न हिक ई घर में सोचो 4-5 माण्हू हुजनि, 10-15 हुजनि, त उहो बि चईंदा न इहे धन हेॾे ख़र्चु करो, हेॾे, सभु पंहिंजे पंहिंजे सम्झ सां चईंदा। पर बाबा असांखे छा था चवनि? बाबा चईंदा आहिनि कुझु बि कंदा रहो, हाणे त हीअ दुनिया रहणी ई न आहे, बाक़ी जो करिणो अथव करो। असांखे बाक़ी माण्हुनि जे हुन में न वञिणो आहे कि हिते पैसो ॾियो न। माण्हू कंदा आहिनि न, गवर्नमेंट हीअ कढे थी त चईंदा आहिनि हाणे हिते पैसो ॾियो, हीअं करो, हूअं करो।
असांखे हिन में कोई पंहिंजे संकल्प वेस्ट न करणा आहिनि। असांखे बाबा खे यादि करे चलो गवर्नमेंट चए थी हिते टैक्स ॾियो, हिते पैसा ॾियो, चलो ॾियो भई, आहिनि त ॾियो, न हूंदा त एतिरो टैक्स बि न घुरंदी। हिन करे त बाबा चईंदा आहिनि साधारण रहो ओतिरो सुठो। हाणे बारूद ते केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, हिननि सां आमदनी त कुझु आहे न, इहे रखण जी चीजूं त न आहिनि। रखण जो हूंदो आहे सोनो चांदी। दुनिया गोल्डन एज आहे त सोने जी सिक्का हूंदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि हाणे अचण वारे समय में चमड़े जा बि सिक्का ठाहींदा, किथे सोने जा सिक्का, किथे पोइ चांदी, पोइ कॉपर, पोइ स्टील, पोइ कागज़ जा नोट, हाणे त चमड़े जा बि अची वेंदा। सिल्वर एज में चांदी जा सिक्का हुया, हुते त अपार धन हूंदो हुयो न। पोइ कमु थींदे थींदे हाणे ॾिसो कागज़ जा नोट। विलायत में बि कागज़ जा निकिता आहिनि। कागज़ जो कम जी चीज़ न आहे, कागज़ कम जी चीज़ न आहे, बाक़ी छा रहियो? ये वॾी वॾी बिल्डिंग्स आदि सभु ख़तमु थी वेंदो। हिन करे बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, इहे जो ॾिसंदा आहियो ईअं सम्झो जीअं आहे ई न, जीअं आहे ई न। इहे त सभु ख़लास थी वेंदो। शरीर बि पुराणो, वर्थ नॉट अ पेनी आहे न, पर केतिरो बि सुंदर आहे। इहा दुनिया ई बाक़ी थोरो समय आहे, कुझु ठिकानो थोड़ी आहे। वेठे वेठे मनुष्य छा थी वेंदा आहिनि, है न, कुझु ठिकानो थोड़ी आहे। वेठे वेठे मनुष्य छा थी वेंदा आहिनि, हार्ट फेल थी वेंदो आहे। हाणे ॾिसो हार्ट फेल केॾो थो थिए, मनुष्य खे कोई भरोसो ई न। सत्युग में थोड़ी हीअं थींदो, मनुष्य जो कोई भरोसो आहे? हाणे वेठे वेठे माण्हू खे हार्ट अटैक थो अची वञे। सत्युग में हीअं हूंदो ई न, हुते त काया कल्पतरू समान हूंदी। सत्युग में त काया कल्पतरू समान हूंदी, मतिलबु शरीर ॾाढो तंदुरुस्त निरोगी हूंदो योग बल सां। हाणे तव्हां ॿारनि खे बाप मिलियो आहे, हाणे सभु ॿारनि खे बाप मिलियो आहे, चईंदा आहिनि न दुनिया में तव्हांखे रहणो ई न आहे, इहा छी दुनिया आहे। हाणे त योग बल सां पंहिंजो श्रृंगार करिणो आहे असांखे। हाणे त असांखे बाबा जी यादि में रही करे स्वयं जी आत्मा जो बि श्रृंगार करो, विश्व जी सर्व आत्माउनि जो बि श्रृंगार करायो, है न। असांजो त संकल्प बेहद में ई रहणो खपे। हुते त ॿार बि योग बल सां थींदा आहिनि, विकार जी ॻाल्हि थींदी न आहे। योग बल सां तव्हां सॼे विश्व खे पावन ठाहींदा आहियो त बाक़ी छा वॾी ॻाल्हि। इन ॻाल्हियुनि खे बि उहो ई सम्झो जो पंहिंजे घराने जो हूंदो। बाक़ी त सभिनि खे शांति धाम में वञिणो आहे, उहो त आहे असांजो घर, परंतु मनुष्य हुनखे घर बि न सम्झंदा आहिनि। उहो त चई ॾींदा आहिनि हिकु आत्मा ईंदी आहे, ॿी आत्मा ईंदी रहंदी आहे, हिकु आत्मा वेंदी आहे, ॿी आत्मा ईंदी आहे। उहो त माण्हू ब्रह्म मां तत्व खे त अलाए छा सम्झंदा आहिनि। चईंदा आहिनि हिकु आत्मा वेंदी आहे, ॿी आत्मा ईंदी आहे, सृष्टि विधि खे पाईंदी रहंदी आहे। हाणे हिकु आत्मा ईंदी ॿी वेंदी त पॉपुलेशन छो थी वधे? सम्झ जी ॻाल्हि आहे न, अगरि मरण वारी आत्मायूं मथे वञनि थियूं त पॉपुलेशन ओतिरी घटि थी थियणी खपे न। पोइ ॿियूं छा नई कोई मथे ॿियूं आत्मायूं आहिनि छो वापसि उहे ई ईंदियूं? रचयिता और रचना खे असां ॼाणंदा, इन करे कोशिशि कंदा आहियो ॿियनि खे सम्झाइण जी न। जॾहिं दुनिया वारा ॾाढा अज्ञान में हूंदा आहिनि, अज्ञान वारी ॻाल्हि कंदा आहिनि, त असांखे बि दिलि थींदी आहे भई हिननि खे बि सम्झायूं, पर पथर बुद्धि सम्झंदा न आहिनि। ॿियो ई आर्ग्यू कंदा आहिनि, अगरि अगेंस्ट हुजे त मथे ते चढ़ी वेंदा आहिनि, मतिलबु आवेश में अची वेंदा आहिनि। त अहिड़नि खे पोइ छॾे ॾियणो खपे। इहे सम्झी करे कि बाबा जो स्टूडेंट ठही वञे, सभु कुझु ॼाणे वञे, ख़ुशी में अची वञे। असां त हाणे अमरलोक में वेंदा आहियूं, असां त चईंदा आहियूं भईया सम्झी करे सभु कुझु ॼाणे वञे, ख़ुशी में अची वञे। इहे सम्झी करे बाबा असां त हुन ई लक्ष्य सां सम्झाईंदा आहिनि न कि वीचारी आत्मा खे शांती मिले। केॾो अज्ञान आहे माण्हुनि जो, छो छा कीअं ईअं हूअं, पैसा टैक्स, इन्हनि सां केॾो टेंशन आहे माण्हुनि खे।
पढ़ाई लिखाई त असां त ई सोचदा आहियूं न भई हिननि खे सम्झाए करे सभु कुझु ॼाणे वञे त ख़ुशी में अचे, लेकिन पथर बुद्धि सम्झंदा ई न आहिनि, ख़ुशी में अचण ई न चाहींदा आहिनि। जेके उहो ई टेंशन वारी दुनिया वणंदी आहे, कलयुग जे हिसाब सां ई हलणो आहे, त उन्हनि सां असांखे आर्ग्यू बि न करिणो खपे। त बाबा चवंदा आहिनि असां त हाणे अमरलोक में वेंदा आहियूं, अधु कलाक त कूड़ी कथायूं ॿुधियूं, हाणे त ॾाढी ख़ुशी थियणी खपे। अमरलोक में वेंदासीं न, मृत्यु लोक जो हाणे अंत आहे। असां ख़ुशी जो खज़ानो हितां खां भरे करे वेंदासीं त हिन कमाई करणी आहे, झोली भरण में सुठी रीति लॻी वञणो आहे। कहिड़ी झोली? बुद्धि रूपी झोली भरण में सुठी रीति लॻी वञणो आहे। टाइम वेस्ट न करिणो आहे, बसि हाणे त असांखे ॿियनि जी सर्विस करणी आहे, झोली भरणी आहे। मन सां सभिनि खे सिकाश ॾींदा रहो, मुख सां ॿुधनि नथा कोई ॻाल्हि कोन्हे। बाप सिखलाईंदा आहिनि रहम दिल कीअं ठहो, अंधनि जी लाठी कीअं ठहो, अंधनि जी लाठी ठहो, रहम दिल कीअं ठहो, अंधनि जी लाठी ठहो। इहे सवाल त कोई सन्यासी विद्वान आदि बि पुछी न सघंदो आहे कि रहम दिल कीअं ठहो। त बाबा हाणे असांखे चवनि था रहम दिल ठहो कीअं, अंधनि जी लाठी ठहो। मुख सां कोई नथो ॿुधे त मन सां उन्हनि खे उन्हनि जे मन खे शांती जो दान ॾियो। बाबा चवनि था इहे सवाल कोई सन्यासी विद्वान आदि पुछी न सघंदा आहिनि, उन्हनि खे छा पतो स्वर्ग छा आहे नर्क छा आहे। पर केतिरा बि वॾा वॾा पोज़ीशन वारा हूंदा आहिनि, कमांडर चीफ एरोप्लेन्स जा, कमांडर चीफ लड़ाई जा, स्टीमर जा, लेकिन असांजे अॻियां इहे सभु छा आहे न, उहो देह अभिमान में ईंदा आहिनि, पंहिंजा कपिड़ा, मेडल, कि हा मां हितां जो चीफ आहियां, मां प्रेसिडेंट आहियां, मां प्राइम मिनिस्टर आहियां। असां त चवंदा आहिनि असां त आत्मा आहियूं, बाबा जी संतान आहियूं। त उहा हुन हिसाब सां ईंदा आहिनि त अगरि ज्ञान में पको न हुजे त उन्हनि जे प्रभाव में अची वेंदा, लेकिन असांखे बि रूहानी नशो, रूहानियत हुजणी खपे कि मां कंहिंखे ॼाणंदी आहियां, कंहिंजी आहियां। त असांजे अॻियां इहे सभु कुझु आहे, तव्हां ॼाणंदा आहियो। बाक़ी थोरो समय आहे, स्वर्ग जो त कोई खे पतो ई न आहे। हिन समय त सभु तरफ़ मारामारी हले थी, पोइ उन्हनि खे एरोप्लेन आदि अथवा लश्कर आदि जी दरकारु न रहंदी, इहे सभु ख़लास थी वेंदा। बाक़ी थोरा मनुष्य ई रहंदा, इहे बत्तियूं एरोप्लेन आदि रहंदियूं, परंतु दुनिया केतिरी नंढी हूंदी, भारत ई रहंदो। जीअं मॉडल नंढो ठाहींदा आहिनि न, ॿिया कोई जी बि बुद्धि में न हूंदो कि मौत आख़िरी कीअं अचणी आहे, मौत आख़िरी कीअं ईंदी। तव्हां त ॼाणंदा आहियो मौत साम्हूं बीठी आहे। उहो चवंदा आहिनि असां हिते वेठे ई बॉम्ब छॾंदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो मौत साम्हूं बीठी आहे, कोई जे बि बुद्धि में न हूंदो कि मौत आख़िरी कीअं ईंदी। असां त ॼाणंदा आहियूं कि मौत साम्हूं ई बीठो आहे, बसि असांजी तयारु थियण जी देरी आहे। मथां खां सभी आत्माउनि जे अचण जी देरी आहे, सभिनि खे संदेश मिलण जी देरी आहे, है न। विनाश थियण लाइ छा करिणो आहे? पहिरियों त असांजी राजधानी तयारु थिए, ॿियो सभी आत्मायूं मथां खां हेठि अचनि, ॿियो विश्व जी हर आत्मा खे बाबा जो संदेश मिली वञे ताकी कोई उल्हा न लहे। बाक़ी छा रहे? पूरी दुनिया पूरी रीति पतित दुनिया थी वञे अॼु बाबा चई, पोइ परिवर्तन थी वेंदो। पोइ असां सभु आत्मायूं मथे हलंदासीं ऐं जेकियूं हेठि रहंदियूं साफ़ सफ़ाई कंदियूं, कंस्ट्रक्शन कंदियूं, पोइ असां वापसि खां ईंदासीं हेठि पाठ वॼाइण। उहे चवंदा आहिनि असां हिते वेठे वेठे बॉम्ब्स छॾंदासीं, जाते किरंदो सभु ख़तमु थी वेंदो, कोई लश्कर आदि जी दरकारु न रहंदी, हिकु एरोप्लेन बि करोड़ ख़र्चो खाई वेंदो आहे।
केतिरो सोनो सभिनि वटि रहंदो आहे, टन्स जा टन्स सोना आहिनि, उहे सभु समुद्र में हली वेंदो ऐं भारत ते इकठो थी वेंदो। इहो सॼो रावण राज्य हिकु आइलैंड आहे, अनगिनत मनुष्य आहिनि। तव्हां सभु पंहिंजो राज्य जी स्थापना करो था त सर्विस में बिज़ी रहणो आहे। किथे बाढ़ आदि थींदी आहे त ॾिसो केॾा बिज़ी थी वेंदा आहिनि, सभिनि खे रोटी आदि पहुचाइण जी सर्विस में लॻी वेंदा आहिनि। पाणी ईंदो आहे त पहिरियों सां ई भरणु शुरू कंदा आहिनि, पाणी ईंदो आहे त पहिरियों खां ई भॼणु शुरू करे छॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि अगरि बाढ़ ईंदी, ज़्यादा बारिश पइजी वेंदी त माण्हू अॼुकल्ह त पहिरियों खां ई अनाउंस करे वठंदा न, त माण्हू पंहिंजो प्रबंध पहिरियों ई करे छॾींदा आहिनि। त वीचार करो कीअं सभु ख़तमु थींदो। बाबा चवनि था कीअं सभु ख़तमु थींदो वेंदो। सृष्टि जे ऑल राउंड सागर आहे, सृष्टि जे ऑल राउंड सागर आहे। विनाश थींदो त जल में ई थी वेंदी, पाणी ई पाणी, जल में मतिलबु थोरो सो भारत जो रहंदो, बाक़ी सभु जल में ई थी वेंदी। बाबा चई न सृष्टि जे ऑल राउंड सागर आहे, पाणी ई पाणी थी वेंदो। बुद्धि में रहंदो आहे असांजो राज्य हुयो त इहे बॉम्बे कराची आदि हूंदी न हूंदी। भारत केतिरो नंढो वञी करे रहंदो, सो बि मिठे पानी ते असांजो घर हूंदो, हुते कुआ आदि जी दरकार ई न हूंदी। पाणी ॾाढो स्वच्छ पीअण जो रहंदो न, मिठी नदियूं चईंदा आहिनि, कुएं आदि जी बि दरकार न रहंदी। नदियुनि ते खेलपाल कंदा। असां स्वर्ग में नदियुनि में ॾिसो, बाबा असांखे स्वर्ग जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था त पंहिंजी बुद्धि द्वारा असां ईअं जीअं बाबा ॿुधाइनि था पाणी ॾाढो स्वच्छ पीअण वारो हूंदो, त हूअं इमेजिन करो नदियूं ते असां खेल पाल कंदासीं, त उहो इमेजिन करो। गंदगी जी कोई ॻाल्हि हूंदी न, नाम या स्वर्ग अमरलोक न, हुते गंदगी जी कोई ॻाल्हि हूंदी ई न, नाम या स्वर्ग अमरलोक। नाम ॿुधी करे दिलि थींदी आहे जल्दी बाप सां पूरो पढ़ी करे वरसो वठूं, पढ़ी करे पोइ पढ़ायूं, सभिनि खे पैगाम ॾियूं। कल्प पहिरियों जंहिं वरसो वरितो हुयो उहो ई वठंदो, पुरुषार्थ कंदा रहंदा। छोजी वीचारा बाप खे ॼाणंदा न आहिनि न। बाप चईंदा आहिनि पवित्र ठहो, जंहिंजी हथेली ते बहिश्त मिलंदो, जंहिंखे हथेली ते बहिश्त मिलंदो उहो छो न पवित्र रहंदो। बाबा चवंदा आहिनि जंहिंजी हथेली ते बहिश्त जंहिंखे मिले थो, बाबा आया असांखे हथेली ते बहिश्त रखे, हाणे जंहिंजी हथेली ते बहिश्त मिलंदो, जंहिंखे हथेली ते, उहो छो न पवित्र रहंदो। चओ असां छो न हीअ हिकु जन्म पवित्र ठहींदासीं, जबकि असांखे विश्व जी बादशाही थी मिले, जबकि असांखे पूरे विश्व जी बादशाही थी मिले। भॻवान वाच्य तव्हां हिन अंतिम जन्म में पवित्र ठहींदा त पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदा। 21 जन्मनि जे लाइ सिर्फ़ु इहे हिकु जन्म मुंहिंजी श्रीमत ते हलो, सिर्फ़ु इहे हिकु जन्म मुंहिंजी श्रीमत ते हलो। बाबा चवनि था त असांखे 21 जन्मनि जे लाइ असां विश्व जा मालिक ठही वेंदासीं। रक्षाबंधन बि हिन जी निशानी आहे, त छो न असां पवित्र रही सघंदासीं। बेहद जे बाप गारंटी कंदा आहिनि। बाप भारत खे स्वर्ग जो वरसो ॾिनो हुई, जंहिंखे सुखधाम चइबो आहे न। अपार सुख हुयो, इहे त दुखधाम आहे। हिकु कोई वॾे खे तव्हां ईअं सम्झायो त सभु ॿुधंदा रहंदा। असां अगरि हिकु वॾे खे ईअं सम्झायूं त सभु ॿुधंदा रहंदा। बाबा चईंदा न कोई प्रोग्राम करो त वॾे खे सॾु करो त सभिनि जो बि भलो थी वञे। योग में रही इहो ॿुधायो त सभिनि खे टाइम आदि भुलिजी वेंदो।
योग पावरफुल योग हुजे ऐं सभिनि खे असां योग बल सां सकाश ॾियूं त उहा आत्मायूं बि ज्ञान ॿुधण में मस्तु थी वञनि त टाइम आदि भुलिजी वञे। कोई कुझु चई न सघे, 15-20 मिंट जे बदिले अधु घंटो बि ॿुधंदा रहनि, परंतु उहा ताक़त खपे, देह अभिमान न थियणो खपे। हिते त सर्विस ई सर्विस करणी आहे, तॾहिं ई कल्याण थींदो आहे न। राजा ठहिणो आहे त प्रजा बि ठाहिणी आहे न, राजा ठहिणो आहे त प्रजा बि ठाहिणा आहिनि। ईअं ई बाप थोरी मथे ते पाग रखंदो, ईअं ई बाप थोरी मथे ते पाग रखंदो। प्रजा डबल सिरताज ठहींदी आहे छा? तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे ई डबल सिरताज ठहिण जी। बाप त ॿारनि खे उल्लास ॾियाराईंदा आहिनि। जन्म जन्मांतर जा पाप सिर ते आहिनि, उहे योग बल सां कटी सघंदा आहिनि, है न। उहे योग बल सां कटी सघंदा आहिनि। जेका जन्म जन्मांतर जा पाप सिर ते आहिनि न, उहे योग बल सां कटी सघंदासीं। बाक़ी हिन जन्म में छा छा कयो उहो त तव्हां सम्झी सघंदा आहियो। पाप कटण जे लाइ योग आदि सिखाइबो आहे न। बाक़ी हिन जन्म जी त कोई ॻाल्हि न आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण जी युक्ति बाप ई ॿुधाईंदा आहिनि। त अॼु बाबा खे यादि करे पाप कटणा आहिनि, ख़ुदि खे श्रृंगारणो आहे, सभिनि खे बि श्रृंगारणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण जी जो बाबा असांखे रोज़ रोज़ युक्तियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि, उनखे धारण करे प्रैक्टिकल में यूज़ करे सतो प्रधान ठहिणो। बाक़ी कृपा आदि जो वञी करे साधुनि सां मांगो। बाक़ी कृपा आदि अगरि मांगणी आहे त वञी करे साधुनि सां मांगो। अच्छा, मीठे मीठे सिकीले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: अमरलोक में वञण लाइ संगम ते ख़ुशी जो खज़ानो भरणो आहे। टाइम वेस्ट न करिणो आहे। पंहिंजी झोली भरे करे रहम दिल ठही अंधनि जी लाठी ठहिणो आहे। ॿियो आहे हथेली ते बहिश्त वठण लाइ पवित्र ज़रूरु रहणो। हथेली ते बहिश्त वठण लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। स्वयं खे सतो प्रधान ठाहिण जी युक्तियूं रची करे पंहिंजे मथां आप ई कृपा करणी आहे। त सॼो ॾींहुं असांखे बाबा जी यादि में रही करे संकल्प करो अॼु की बाबा मूंखे श्रृंगारनि था, सभु बि श्रृंगारी हुई आत्मायूं ठहींदी थी वञनि। त इहे जो अलॻि अलॻि युक्तियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि न, कॾहिं बाबा खे यादि करे पाप भस्म करो, कॾहिं ख़ुदि खे श्रृंगारो, कॾहिं दान ॾियो। त ईअं तरीक़ा ढूंढे करे पंहिंजे मथां आप ई कृपा करणी आहे। योग बल जमा करिणो आहे असांखे। योग जी शक्ति वरदान आहे: हुज़ूर खे सदा साथ रखी कंबाइन स्वरूप जो अनुभव करण वारा विशेष पाठदारी ठहूं। ॿार जॾहिं दिलि सां चईंदा आहिनि बाबा त दिलाराम बाबा हाज़िर थी वेंदा आहिनि। इन करे चईंदा आहिनि हुज़ूर हाज़िर आहे। ऐं विशेष आत्मायूं त आहिनि ई कंबाइन, विशेष आत्मा त आहिनि ई कंबाइन। माण्हू चईंदा आहिनि जाते ॾिस ओॾे तू ई तू। ऐं ॿार चईंदा आहिनि असां जो बि कंदा आहियूं, जाते बि वेंदा आहियूं, बाप साथी आहे। माण्हू चईंदा आहिनि जाते ॾिस तू ई तू, लेकिन असां चईंदा आहियूं असां जो कंदा आहियूं, जाते बि वेंदा आहियूं, हुते बाप असांजो साथी आहे। चइबो आहे न करन करावन हार, त करनार ऐं करावनार कंबाइंड थी आहे न। हिन स्मृति में रही करे पाठ वॼाइण वारा विशेष पाठधारी ठहो। हिन स्मृति सां ई विशेष पाठधारी थी वेंदा। स्लोगन आहे: स्वयं खे हिन पुराणी दुनिया में गेस्ट सम्झी करे रहो त पुराणा संस्कार पुराणे संकल्प खे गेट आउट करे ॾींदो।
असां हिन दुनिया में गेस्ट आहियूं, असां गेस्ट आहियूं इहे सम्झी करे हलंदासीं त पुराणा संस्कार जी गेस्ट जो त ख़ुदि जो कुझु हूंदो ई न आहे। त मां त हाणे परमधाम खां अवतरित थी आहियां हिन सृष्टि ते बाबा सां गॾु, बाबा जे कार्य जे लाइ। बाबा चई न कंबाइंड रहो। त मूंखे त पतो ई न आहे पुराणो शरीर, पुराणो इहे सभु छा छा आहे। मूंखे त मां त सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो। हाणे मां आत्मा हिन शरीर रूपी वस्त्र धारण करे बाबा सां गॾु ऐं सर्विस थी करां। बाक़ी ऐं मुंहिंजा कहिड़ो चोलो पाए रखियो आहे, ईश्वरीय संस्कारनि जो नयो चोलो पाए रखियो। पुराणा संस्कार, पुराणा संकल्प गेट आउट थी विया। अलाए छा आहे, मूंखे त पतो ई न आहे। मां त आत्मा आहियां, मूंखे त इहे संकल्प, मां आत्मा आहियां, हिते विश्व सेवा जे लाइ हाज़िर थी आहियां। बाक़ी केरु छा आहे, असांखे त सभु आत्मा आत्मा भाव आहे, बाक़ी कुझु पतो न आहे। ऐं सभी आत्माउनि खे असांखे ज्ञान ॾियणो आहे, बाबा जो परिचय ॾियणो आहे। जेको जीअं आत्मा खे जो ज़रूरत आहे उन्हनि खे मनसा वाचा कर्मणा दान ॾियणो आहे। बसि त पुराणा संस्कार, पुराणा संकल्प सभु गेट आउट थी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।